खेप्रो मां ख़बर ईंदा लुत खेप्रो जे इस्लामिया हाई स्कूल में सिंध एम्प्लॉइज एसोसिएशन जो हंगामी इजलास ज़ेर सदारत गस्टा जी सदर मोहम्मद बख्श चानियो जी थी गुज़रियो, जंहिंमें 3 नुकाती एजेंडा में सरकारी मुलाजिमन जूं माहवार पगार 50% करण, उस्तादन समेत समूरन मुलाजिमन खे ग्रुप इंश्योरेंस पॉलिसी ॾियण, कराची सिंध सेक्रेटरी जे मुलाजिमन खे डिस्पेंसरी अलाउंस न मिलण ते 3 जून सूमर ते कराची प्रेस क्लब आॾो धरणो लॻाइण जे लाइ इजलास थियो, जंहिंमें सैयद अब्बास अली शाह, राणा रफीक राजपूत, एम जुमन कुंबर, जब्बार हिंगोरजो, रशीद शेख, अली मुराद हिंगोरजो, शाहनवाज मंगरियो, धनराज किशोर कुमार माली, मीर हिंगोरजो, इकबाल बहलिम, अला बचायो आरिसर समेत वॾे तइदाद में मुलाजिमन हंगामी इजलास में शिरकत कई। इहो फ़ैसिलो कयो वियो त हर सरकारी खाते जे मुलाजिमन खे पंहिंजा हक़ हासिल करण लाइ कोशिशूं वरतियूं वेंदियूं। सूमर जे ॾींहुं सुबुह 6 बजे 2 बसुनि जो इंतज़ाम कयो वियो आहे। धरणे में लखी माण्हू गॾु थी सिंध हुकूमत खे मजबूर कयो वेंदो त हुकूमत सरकारी मुलाजिमन जा बुनियादी जाइज़ मसइलनि जे हल लाइ कोशिश करे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।